सदर आसिफ ज़रदारी फाइनेंस बिल 2024 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर वज़ीर आज़म जी एडवाइस ते आइन जी आर्टिकल 75 तहत फाइनेंस बिल ते सही कई। ऐवान सदर मां जारी कयल पधिराई मूजिब सदर जी सही खां पोइ फाइनेंस बिल सुभाणे 1 जुलाई खां लागू थी वेंदो। क़ौमी असेंबली 18,887 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट मंज़ूर कई। सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं ॿियनि अपोज़िशन जमातुनि वफ़ाक़ी बजट जी मुखालफ़त कई हुई। कराची में माड़ीपुर रोड ते ट्रक अॾे वटि पोस्ट कल्टी 7 ॼणा फौत 7 ज़ख़्मी। फौतियुनि में 3 ॿारड़ा 3 औरतूं 1 मर्द शामिल। रेस्क्यू ज़रियनि मूजिब हादसे जो शिकार शहरी पिकनिक लाइ समुंड ते कराची वञी रहिया हुआ। बलूचिस्तान के ओभर वारे इलाइक़नि में 5 ॾींहनि खां जारी ज़ोरदार बरसातुनि तबाही मचाए छॾी। नदियूं ऐं नाला भरिजी विया। डेरा बुगटी ज़ोफ़ कोरख नसीराबाद हब लजबेला चमन अवारान सोराब माचकी मशकी ऐं ॿियनि शहरनि में बरसात पई। हिन वक़्त ताईं बरसातुनि सबबि 6 ॼणा फौत थी चुका। 25 ज़ख़्मी। PDMA पारां रिपोर्ट जारी। घरनि जूं छितियूं ऐं करंट लॻण सबबि माण्हू फौत थिया। चमन में लैंडस्लाइडिंग जो मलबो हटाइण लाइ कमु जारी। बलूचिस्तान खे केपी सां मिलाईंदड़ हाईवे बंदि। खिपरो वेझो गुज़िरियल ॾींहुं फंक्शनल लीग अॻवान फ़कीर अहमद ख़ुदा बख़्श दर्स ऐं संदसि मुहाफ़िज़ अब्दुल ख़ालिक दर्स जे क़त्ल जो खाईअ थाणे ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। FIR में अली हसन मरी, फैज़ मोहम्मद, सोहबत, शेरू मरी, कंडू ऐं गुल मोहम्मद मरी नामज़द। केस में नामज़द 2 जवाबदारनि सोहबत मरी ऐं गुल मोहम्मद मरी खे गुज़िरियल राति पुलिस गिरफ़्तार करे वरितो, जिन ॾोह जो एतराफ़ पिणु कयो। गौसपुर वेझो SSP कश्मोर बशीर अहमद बुरोईअ जे स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल सां ख़ौफ़नाक हादिसो। 4 अहलकार शहीद 3 ज़ख़्मी। करमपुर थाणे जी हद में मछी बिंडो भरिसां इंडस हाईवे ते टायरा टुटण सबबि पुलिस मोबाइल कल्टी थी पई। खाई में किरी पई। शहीदनि में गुलाम यासिन लाशारी, वकार अहमद लाशारी, इस्माइल गबोल ऐं तालिब हुसैन शामिल। ज़ख़्मी शाहिद पठान, ज़हूर अहमद ऐं हफ़ीज़ ओगाही सिविल अस्पताल कंदकोट मुंतक़िल। एमरजेंसी लॻाए डॉक्टरनि खे घुरायो वियो। पुलिस मोबाइल SSP खे वठण लाइ वञी रही हुई। कराची जे इलाइक़े सोहराब ॻोठ में CTD जी कार्रवाई। पाबंदी मढ़ियल तंज़ीम TTP जा 2 दहशतगर्द गिरफ़्तार। CTD तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में हसन गुल महसूद ऐं बशीर अहमद शामिल आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां दहशतगर्दीअ लाइ फंडिंग जी वॾी रक़म ऐं हथियार बरामद किया विया। दादू में बिजली जी लोड शेडिंग, बंधन जी मरम्मत न थियण ऐं बुनियादी सहूलतूं फराहम न करण ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। अवामी फोरम जे सॾ ते शहरनि जी म्यूनिसिपल पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली, एहतजाजी धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त 16 खां 18 कलाक जी डिघी लोड शेडिंग सबबि आवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। वस वारा नोटिस वठी शहरनि खे बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। कराची में माड़ीपुर वेझो नाले मां औरत ऐं संदसि 2 ॿारनि जा लाश हथ। फौतुनि जी सुञाणप 25 वरनि जी रुकैया, 6 वरनि जी फातिमा ऐं 2 वरनि जे अदनान जे नालनि सां कई वई। पुलिस मूजिब औरत ऐं संदसि 2 ॿार गुज़िरियल 2 ॾींहनि खां गुम हुआ, जंहिंजी रिपोर्ट बि दाख़िल कराई वई हुई। शक आहे त खेनि क़त्ल कयो वियो आहे। वाक़िए जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे।